भारतीय औरत अंजू प्रसाद पंहिंजे पाकिस्तानी दोस्त नसरुल्लाह सां शादी करण लाइ इस्लाम क़बूल करे वरितो आहे ऐं हुन पंहिंजो इस्लामी नालो फ़ातिमा रखियो आहे। खेसि मुल्क जे हिकु हाउसिंग कंपनी ज़मीन ऐं रक़म जो हिकु टुकड़ो तोहफ़े में ॾिनो आहे। हलंदड़ हफ़्ते जी शुरूआति में अंजू ऐं नसरुल्लाह पंहिंजे निकाह ऐं मज़हब तब्दील करण बाबति ख़बरुनि जी तरदीद कई हुई ऐं दावा कई हुई त अंजू 2 या 3 ॾींहनि में भारत हली वेंदी, पर अञा ताईं अपरदीर में आहे। छंछर ते अंजू ऐं नसरुल्लाह जी हिकु वीडियो भारतीय सोशल मीडिया ते साम्हूं आई, जंहिंमें जोड़े खे हिकु रियल एस्टेट कंपनी जे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सां ॾेखारियो वियो। वीडियो में खेसि रिहायशी प्लाट ऐं 50,000 रुपया रोक समेत ॿिया क़ीमती तोहफ़ा ॾिना पिया वञनि। जोड़ो मीडिया सां ॻाल्हाइण खां लवाए रहियो आहे ऐं संदन घर भाती मीडिया ते ईंदड़ ख़बरुनि जी तरदीद करे रहिया आहिनि, पर वीडियो में अंजू प्लाट जा काग़ज़ वठंदे नज़र अचे रही आहे। ॿिए पासे ज़रियनि जो चवणु आहे त जोड़ो जल्द हिकु प्रेस कॉन्फ्रेंस करण जो इरादो रखे थो, जिते हू हुकूमत खां अपील करे सघनि था। नारी अंजू पाकिस्तानी शहरियत ऐं सिक्योरिटी लाइ मुतालबो करे सघे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk